जसकम चेयरमैन सनान कुरैशी समेत गिरफ़्तार कयल 5 अॻवाननि खे मलीर जी कोर्ट 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। भंजडाह ऐं बाहि ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 120 कारकुननि खे जेल मोकिलियो वियो। गुलशन हदीद वारे इलाइक़े मां 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारी मलीर जे कैंट वारे थाणे ते ज़ाहिर कई वई, जंहिंखां पोइ जसकम चेयरमैन ऐं 4 साथियनि खे पुलिस सख़्त पहिरे हेठि बख़्तरबंद गाड़ी में दहशतगर्दी कोर्ट में पेश कयो। अदालत में जांच ऑफिसर इस्तदा कई त सनान कुरैशी ऐं ॿियनि गिरफ़्तार थियलनि खां जांच करणी आहे। जिस्मानी रिमांड ॾिनो वञे, जंहिं ते अदालत जसकम चेयरमैन सूदो 5 अॻवाननि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। कोर्ट में जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी पेशी वक़्तु पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई, जॾहिं त वॾे अंग में कॉम्प्रेस पार्टियुनि जे अॻवाननि तोड़े कारकुन मौजूदु हुआ। सनान कुरैशी सां बख़्तरबंद गाड़ी में गॾु वेही संदसि नंढे भाउ कोसेन खान कुरैशी मुलाक़ात कई। उन मौक़े ते जसकम चेयरमैन सनान कुरैशी संदसि घर ते ॿीहर पुलिस चढ़ाई ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त जॾहिं खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे त पोइ ॿीहर घर ते पुलिस चढ़ाई जी कहिड़ी ज़रूरत हुई। पुलिस जी अहिड़ियुनि हरकतुनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। जसकम चेयरमैन वधीक चयो त बहिरा टाउन आॾो धरणे में संदन कारकुन पुरअमन हुआ। भंजडाह ऐं बाहियूं ॾियण वारनि वाक़िअनि सां असांजो को बि वास्तो नाहे। हुन बहिरा टाउन आॾो धरणे दौरान भंजडाह ऐं बाहियूं ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे पुलिस जिस्मानी रिमांड पूरो थियण ते ॿीहर दहशतगर्द टोड़ मलीर कोर्ट में पेश कयो। अदालत समूरनि कारकुननि खे जुडिशियल रिमांड ते मलीर जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो।